अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं ताइफ़ शहर जे उन मस्जिद में जिते नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इबादत करे रहिया हुया त मथों काफ़रनि जेको आहे सो हिकिड़ो पथर उछलियो हो ऐं उन पथर खे नबी पाक हुकुम कयो ऐं उहो पथर उते ई बीहजी वियो ऐं उन ई जॻह ते अञा ताईं बीठो महफ़ूज़ लॻो पियो आहे। उहो तव्हांखे अॻिते ॾेखारींदासीं। हीअ आहे उहा मस्जिद। घणो टाइम पहिरियों इहा मस्जिद खुलियल रहंदी, पर हींअर हिन खे बंदि करे छॾियो अथनि। इहो दरवाज़ो आहे ऐं हिन मस्जिद में अंदरि चवनि था त 2 चकर बाहि बि लॻी वई आहे, या कंहिं ॾिनी आहे या पाण लॻी आहे। हीउ उहो पथरु आहे जेको मथां काफ़रनि उछलियो त पाण नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हिन खे हुकुम कयो त जेकॾहिं तूं अलाह जे हुकुम सां अची थो त हलियो अचु, जेकॾहिं तोखे शिर पसंदि काफ़र यहूदी मोकिलीनि था त हिते ई बीहजी वञनि, त पोइ इहो हिते ई बीहजी वियो। दोस्तो, हीअ उहा मस्जिद आहे जिते उमिरि वारा ज़ाइरीन ईंदा हुया ऐं हिननि खे नमाज़ पढ़ण जी हिन में अंदरि सआदत हासिलु थींदी। पर हाणे हीअ मस्जिद बंदि कई वई आहे छो जो हिन में 2 चकर बाहि लॻी वई आहे। सो इन जे करे हाणे मस्जिद बिल्कुलु बंदि आहे। ॿाहिरों खां ज़ियारत करण लाइ छॾियो वेंदो आहे। तव्हां ॾिसी सघो था उमिरि वारा माण्हू हिते बीठा आहिनि ऐं मस्जिद जी ज़ियारत करे रहिया आहिनि। सो दोस्तो, अॼु जो वीडियो हिते पूरो थियो। वधीक वरी मिलंदासीं तव्हां सां नए वीडियो सां। अस्सलाम वालेकुम।